अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आऊँ आहियां जो मेज़बान बशीर संजराणी। नाज़रीन, इमरान खान जी गिरफ़्तारी खां पोइ गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां मुल्क जेको आहे उहो मफ़लूज रहियो। शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाजी मुज़ाहरा किया विया। ख़ासि करे पाण ॻाल्हि कयूं इस्लामाबाद, लाहौर ऐं गादीअ वारे शहर कराचीअ जी। कराची शहर में पीपुल्स बस सर्विस के तबाह किया वियो। उन सां गॾोगॾु इमारतुनि खे नुक़सानु पहुचायो वियो। रोडनि ऐं रस्तनि ते टायर साड़िया विया, मोटरसाइकिलनि खे साड़ियो वियो। मईशत जेका आहे उहा तबाही के किनारे ते पहुची वई आहे। मईशत के कापारी धक रसियो आहे। एक तरफ़ मईशत तबाह थी आहे तो बे तरफ़ महंगाई उरूज ते आहे। आख़िर हुक्मरान महंगाई ते ज़ाब्तो छो था आणनि पिया? अड़े किस्म जा वाक़िया महंगाई खां पोइ भी जन्म वठी सघनि था। इमरान खान हिन वक्त आज़ाद थी चुको आहे, पर 3 ॾींहं जेका इंटरनेट बंद हुई उन सां अवाम के केतिरो नुक़सानु पहुतो आहे, केतिरो शहरी जेके आहिनि उहे परेशान रहिया आहिनि। छाकाणि त 80% इंटरनेट ते ऑनलाइन जेको आहे उहो कारोबार थींदो आहे। अचो त पाण अॼु कारोबारी शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं ऐं शहरियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं त इमरान खान जी गिरफ़्तारी खां पोइ मईशत खे केतिरो नुक़सानु पहुतो आहे। इंटरनेट बंदि थियण खां पोइ मुल्क में केतिरी जेका आहे शहरियुनि खे परेशानी थी आहे, ख़ासि करे ऑनलाइन सिस्टम जंहिं ते हलंदड़ आहे। अचो त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। आउं सम्झां थो त ही जेके बि हींअर ताज़ा वेझर में जेके हुक्मरान आहिनि उन्हनि सिर्फ़ु हिक ॿिए जी ख़मीसूं छिकियूं आहिनि ऐं सभु हिक ॿिए सां राज़ी आहिनि ऐं इहे चाहिनि था त अवाम खे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ न मिलणु घुरिजे। इसेबिलनि जे अंदरि तव्हां ॾिसो त को बि जेको आहे ग़रीब लाइ ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, पर हिक ॿिए जी तारीफ़, हिक ॿिए जी जो आहे वाह वाह करणी आहे, हू हुनखे गारियूं ॾींदो, वरी साॻिया गॾु वेठा आहिनि। ऐं हींअर ख़ासि तौर ते बाबा जॾहिं कोर्ट हुनखे गिरफ़्तार करे थी त इहो कहिड़ो तरीक़ो आहे जो तव्हां सॼे मुल्क खे जो आहे हाईजेक कयो। हिते जो आहे कराची जे अंदरि जो आहे करोड़नि रुपयनि जो आहे नुक़सानु थियो, करोड़नि जूं बसूं सड़ी वियो। इहो आवाम जो पैसो हो। जेका ग्रीन बस हुई उहा बि त लादी ॻाल्हि आहे, हिते आवाम पैसो ॾिनो। रेड बस जेका हुई उहा साड़ी वई। हिकु बस जो आहे 6 करोड़नि जी उते जो आहे लाहौर में जो आहे हाफ़सूस ते जो आहे हमला थिया। मां सम्झां थो ही नेट जेका बंदि थी इन सां करोड़ रुपया नुक़सानु थियो। ऐं तव्हां हिते ॾिसो न सॼी कराची जे अंदरि तव्हां ॾिसो सुबुह जो पोरियत अचे थो, वेही 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 वापसि वञे थो, हुनखे जो आहे ॾिहाड़ी नथी मिले। हाँ जो पोरियत जो 1000 रुपया दिहाड़ी वारो हो वो जो है 500 ते अची वियो। 500 को 300 पर मड़े चवन था जी बच्चन जी बो कुछ नथा करे सको तो डेली के हिसाब से जो पापा खाऊं था या जो खीर वठूं था ओतिरो तो असांखे मजदूरी मिले। मां सम्झां थो त हितां हुक्मरान आवाम सां कंहिं बि सूरत में सचा न आहिनि। सईद गनी साहब कल्ह जो आहे बहितरीन तक़रीर असेंबली में कई त आख़िर इहो जेकर सिंधी बलोच कनि हा त उन्हनि जो कहिड़ो असर थी आहे। रोज़ाने जो चहचटो आहे ऐं आवाम वीचारो ताड़ियूं थो वॼाए पियो, माना हीअ अचे कुझु असांजे लाइ करे, माना हीअ अचे कुझु असांजे लाइ करे। केर बि कंहिंजे लाइ करण लाइ तयारु कोन्हे। ऐं आउं सम्झां थो त आवाम जेसि ताईं इहो साॻियो ई कलो जेकर इहो रद्द अमल ॾेखारियो, इहो साॻियो रद्द अमल गुरबत लाइ, मुफ़लिसीअ लाइ, पेट्रोल जी महांगाई लाइ कनि हा त मां सम्झां थो त घणो कुझु आवाम खे मिली सघे हा। पर आवाम जेको आहे न असां बि हाणे नाचू थी विया आहियूं, हाणे ताड़ियुनि वॼाइण वारा थी विया आहियूं ऐं उहे ताड़ियूं वॼाए वॼाए पर रिलीफ वठण लाइ तयारु कोन्हो, बाक़ी दावूं करण लाइ तयारु आहियूं त महंगाई थी वई, महंगाई थी वई। बाबा बेहतर वही लमी आदे अटे वठण में आजुरत आदे के तेल पेट्रोल हर शइ रोज़ वञनि था चाहे ना ॾिसनि का था। ग़रीबनि लाइ बसि वही लो आहे। शाम जो अटो था वठूं, सुभाणे ते रिगे अची था सोचूं वरी 3 ॾींहं ते गाॾी ठहिराइण था कयूं। हे हर शइ महांगा आहे, अच जाथे वञ। ये जेके तव्हां ॾिठो त इमरान खान जो गिरफ़्तार थियो, इमारतूं वग़ैरह साड़ियूं, महंगाई लाइ माण्हू छो नथा निकिरनि? महांगाई निकिरनि त को ग़रीब अॻ में थींदा त वॾा साहब वरी पंहिंजे लेखे था वञनि, ग़रीब काॾे वञनि पोइ त असां काॾे वञूं? वॾो को असांजे अॻियां थींदो त असां कढ लॻंदासीं नी कंहिंजे। महंगाई पर त चोट ते चढ़ी पई आहे। अजीब सूरत हाल मुल्क में पैदा थी ऐं उन सूरत हाल में जेको असांजो मैशत जो मां सम्झंदो आहियां त हिन वक़्तु 60-70% इंटरनेट जे थ्रू हिकिड़ी मैशत जो सिलसिलो हलंदड़ आहे। उहो मुकमल तौर जेको आहे सो सोशल मीडिया बंदि हुजण जे करे, इंटरनेट सर्विस बंदि हुजण जे करे मुकमल तौर उहो ब्रेक थियो। ऐं उन खां पोइ हिते जेका कराची जी सूरत हाल असां ॾिठी त हितां जा जेके हुन जा फितनेबाज़ जेके माण्हू आहिनि उन्हनि टोलनि जी शिकिल में उन्हनि अवामी शयुनि खे नुक़सानु पहुचायो, जंहिंमें पीपल्स सर्विस हुई, जंहिंमें रक्षा
जंहिंमें टैक्सियूं मोटरसाइकिलियूं उहे ग़रीब मिसकिन माण्हुनि जूं जेके मज़दूरी कनि था उन्हनि जी शयुनि खे नुक़सानु पहुचायो वियो। ऐं पहिरियों त पोइ असां ॾिठो आहे त मोहतरमा जी शहादत ते बि माण्हुनि रद अमल ॾिना, पर हिकिड़ा पुरअमन रद अमल हुया। पर ही पहिरियों दफ़ो ॾिठोसीं त जेके असांजा क़ौमी इदारा आहिनि उन्हनि क़ौमी इदारनि खे नुक़सानु ॾिनो वियो। असांजा जेके अफ़वाज पाकिस्तान जा जेके यादगार शोधा आहिनि, कोर कमांड हाउसिस आहिनि, उन्हनि ते हमला कया विया। माना ईअं ॼण लॻे पियो त ॼण मुल्क खे टोड़ण जी हिकिड़ी वॾी साज़िश कई वई हुजे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त जीअं असांजो लीडर आसिफ़ ख़ान ज़रदारी चवंदो आहे त शायदि डोमिसाइल जो फ़र्क़ु आहे। इहो ई अगरि जे डोमिसाइल सिंध वारे जो हुजे हा त हुन सां छा शर्तें आहे। दौर डिजिटल थी वियो आहे ऐं जेको आहे सॼा कारोबार ऐं जेको आहे सो एजुकेशन हर शइ डिजिटल थी वई आहे। हर को इंटरनेट ऐं इंटरनेट जो साईं जेको आहे 3 ॾींहं जेका इंटरनेट बंदि थी आहे 13 अरब रुपए जो नुक़सानु थियो आहे साईं। ऐं दुनिया फ्रीलांसिंग थी करे, नौजवान जेके असांजा फ्रीलांसिंग था कनि उन्हनि खे एतिरो त नुक़सानु पहुतो आहे। ऐं ॿी वॾे मां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो ॿी वॾे मां वॾी ॻाल्हि इहा आहे जेको असांजो ग़रीब तबिको आहे जेको आहे सो बाइकिया हलाईंदो आहे, करीम हलाईंदो आहे, नेट बंदि हुअण जेको आहे करे उहे कारोबार जा बंदि थी विया। माण्हुनि खे जेको आहे सो फूड पांड आहे, माण्हुनि खे खाधा नथा पहुचनि, माण्हू जेको आहे पंहिंजो उनजा कारोबार बंदि थी विया। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जेको आहे सो मुल्क जो वॾे में वॾो नुक़सानु पहिरियों ई जेको आहे सो मुल्क में ॾुकार अची वियो आहे, महांगाई जो जेको आहे सो ऐं डॉलर जो रेट एॾो महांगो थी वियो आहे। जेको आहे इहे फ्रीलांसिंग जेको आहे फ्रीलांसर आहे जेको आहे मुल्क खे जेको आहे सो हले थो पियो। जेको आहे माण्हू जेको आहे ॿार फ्रीलांसिंग था कनि ऐं उनखे जेको आहे नेट बंदि करे उन्हनि जी फ्रीलांसिंग ऐं मुल्क खे वॾे में वॾी आहे जेको आहे तबाही आहे जेका नेट थी बंदि थिए। ऐं जेको आहे सो कल्ह टियों ॾींहुं जेको आहे इहे जेको आहे रेड बसूं साड़े न ताईं वॾे अरसे खां पोइ असांजे कराची शहर खे जेको आहे सो इहे बसूं मिलियूं हुयूं। ऐं पोइ इहे मुल्क अञा सिर्फ़ु जेको आहे दुश्मन इहे जेको आहे सो इन्हनि जी त पहिरियों बि कोशिशि हुई त इहे जेको आहे इहे अचनि न, पर अची वञे त पोइ इन्हनि खे मौक़िया हुआ ताड़नि त जेको आहे इन्हनि खे कीअं माना ख़तमु कयूं ऐं इन्हनि खे जेको आहे माण्हुनि खे कीअं कमज़ोर कयूं उहो इन्हनि जो हाणे मौक़ियो जेको अची वञे ऐं जेको आहे इहे बसूं साड़ियुनि। महांगाई जेका आहे उरूज ते आहे। भला जेके हुकुमरान हिक ॿिए सां विढ़नि पिया, हिक ॿिए जूं कुर्सियूं कढनि पिया, महांगाई जे लाइ छो था ज़ाब्तो आणनि? साईं असां सम्झूं था त जेको आहे सो माना इहे पंहिंजी जेको आहे सो वट पकड़ खे छॾे जे अगरि मुल्क खे जेको आहे सो माना वाॻुनि खे सही तरीक़े सां संभालनि ऐं मुल्क ते थोरो जेको आहे ध्यानु कनि त असांजो जेको आहे मुल्क माना जेको आहे सो माना बहितर थी सघे थो। ऐं जेको आहे सो हे त चाहिनि ई नथा न, हे त माना चाहिनि इहो था त माना असां हिक ॿिए कुर्सीअ पंहिंजो असां जेको आहे सो माना खाऊं पीऊं ऐं जेको आहे मुल्क खे तबाह कयूं। जेको आहे नौजवान तबिको अॻिते न अचे ऐं जेको आहे पढ़ियलु लिखियलु तबिको अॻिते न अचे। इन ई करे जेको आहे सो 3 ॾींहंनि खां वठी इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ जेको वाक़ियो पेश आयो आहे, इमारतुनि खे साड़ियो वियो आहे, गाॾियूं साड़ी वियूं आहिनि, मईशत खे केतिरो नुक़सानु पहुतो आहे। नेट जेका ही 3 ॾींहंनि ताईं बंदि हुई, अव्हांजो बि ऑनलाइन जो कारोबार हूंदो, केतिरो मुतासिर थिया आहियो? सर कारोबार बिल्कुलु पहिरियां ई ॾिसो था पिया हालात मुल्क जा अहिड़ा आहिनि त कारोबार बिल्कुलु ठप लॻा पिया। उन खां बावजूदि हे जेके मामला कल्ह थिया आहिनि, इंटरनेट बंदि थी, असांजो कमु पाण ऑनलाइन हूंदो आहे। बाइक जे थ्रू असां सामान मोकिलींदा आहियूं। असां केतिरा ई सिंधी जेके छोकिरा आहिनि जेके ग़रीब आहिनि वीचारा बाइक हलाइनि था, नेट बंदि थियण जी वजह सां सभिनि जा कारोबार बंदि थी चुका आहिनि। असांजो बि कारोबार बंदि थी चुको आहे, असांजे कारोबार ते असरात पिया आहिनि। ऐं पहिरियां खां ई असांजो कारोबार जेको आहे डाउन हुआ, हाणे माना मथे हे जेके हालात पेश थिया आहिनि ऐं जेके भंडाट थी आहे उन सां वधीक जेको असांजो मुल्क आहे पोइते वियो आहे ऐं जेको नुक़सानु वधीक पियो आहे। त इन असां चाहींदासीं त इहे जेके नुक़सान आहिनि इहे न कनि माण्हू। असांजो जेको कारोबार आहे न सर, त कुझु साल पहिरियां अगरि असांजे कारोबार खे तव्हां ॾिसंदो ऐं हाणे ॾिसंदो, असांजी पोज़ीशन सफ़ा 100% खां 20% ते अची विया आहियूं। ठीकु आहे न सर। ऐं मथां वरी कारोबार हुकुमरान इन्हनि महांगाईअ खे कंट्रोल करण जे बावजूदि जेको आहे इन खां अलावा जेको ॿिनि शयुनि ते उहो फोकस कनि था, महांगाईअ ते नथा कनि, हिक ॿिए खे विढ़नि था पिया ऐं असांजे जेके आम माण्हू आहे उहे पिसजनि था पिया। पहिरियां ई कारोबार कोन्हे को, कारोबार शयूं महांगियूं लॻियूं पियूं आहिनि, मथां वरी अहिड़ा हालात पैदा था कया वञनि त अञा वधीक जेको आहे डॉलर जा रेट आहिनि, शयुनि जा रेट चढ़नि था, त असां माना सम्झो त अञा पोइते था थींदा वञूं। 2018 खां पोइ उन टाइम एतिरी का महांगाई कोन हुई। जॾहिं हिन जी हुकूमत आई उन खां बाद में वरी जॾहिं इहा हुकूमत खां पोइ एतिरी त महांगाई वधी वई आहे। 150 रुपए वारी शइ जेकी आहे त 300 ते 600 ते हली वई। इन्हनि माण्हुनि खे कोई सम्झाइण वारो कोन्हे। असां ते एतिरो इहो बर्डन कंहिंजो पए पियो, इहो सॼो टोटल असां ते बर्डन अचे पियो। हिकल जेके एहतजाज थिया 3 ॾींहं नेट वेट बंदि जेकी थी, 80% हिन टाइम जेको कारोबार जेको हले पियो उहो इन ते हले पियो। पर उहो बंदि थियण जे करे करोड़े अरबे रुपया जेको आहिनि त नुक़सानु थियो आहे गवर्नमेंट जो। ऐं गवर्नमेंट उहो मथां वरी असांजे मथां हणंदी आहे, जंहिंजे करे टैक्स लॻे पई इहे असांखे बर्दाश्त करिणो पए पियो। हाणे ॾिसो इहे जेके कारोबार हले पियो सिर्फ़ु नेट ते, एजुकेशन जेकी हले पई उहा बि सिर्फ़ु नेट ते हले पई।
छो त डाइवर्ट थी वई सभु शयूं। असां चाहियूं पिया गवर्नमेंट खे घुरिजे त घटि में घटि असांखे फैसिलिटेट कनि, ग़रीब अवाम खे फ़ाइदो ॾियनि। हाणे ॾिसो ही केतिरो नुक़सानु थियो, ग्रीन बसूं सड़ियूं, रेड बसूं सड़ियूं, मोटर साइकिलूं माण्हुनि जो नुक़सानु थियो। उहो कंहिंजो नुक़सानु उहो सिर्फ़ु ग़रीब माण्हुनि ताईं महदूदु रहियो। ही जेके अमीर माण्हू आहिनि या MP माण्हू इहे निकिरी करे ॿाहिरि हलिया बि वञनि पिया, पर इन्हनि जो जेको असां जेके मुतासिर थियूं पिया सिर्फ़ु असां ग़रीब माण्हू, ॿियो कोई बि मुतासिर न पियो थिए सर। मुल्क में इंसाफ़ नाले जी का शइ कान्हे का। जेकॾहिं शुरूअ खां वठी जीअं पाकिस्तान ठहियो इंसाफ़ कनि त हे आइनी बुरान न अचे हा। हिन आइनी बुरान जे करे वरी हिननि बौखलाहट जो शिकार थी नेट बंदि करे छॾी। नेट जेका आहे उहा दुनिया सां ॻांढापे जो वॾे में वॾो ज़रियो आहे। उनखे जेको आहे बंदि करण सां अरबहार खरबहार डॉलरनि जो नुक़सानु थियो आहे। छो त जेका स्कूलिंग आहे ऐं बिज़नेस आहे टोटल जो टोटल नेट सां वाबस्ता आहे। नेट खे बंदि करे हिननि ईअं सम्झो त को पॉलिटिकली सिर्फ़ु हिकु साइड खे असां बंदि था कयूं, पर उन सां जेको ॿिया रस्ता आहिनि बिज़नेस जा रस्ता आहिनि उहे बंदि थियण जे करे अवाम पहिरियों ई जेको कमज़ोर आहे सिहत में मईशत में, उनखे वधीक जेको आहे सो हिकिड़ो बर्बादु कयो वियो आहे। माण्हू पंहिंजा बचा विकिणण ते मजबूर आहिनि, पिननि था माण्हू। तव्हांखे बीहंदव रुगो सब्ज़ी वठंदव खीर वठंदव त पेनांगनि जी जेको आहे कतारूं लॻियूं पियूं आहिनि। त हुकूमत खे घुरिजे, हुकुमराननि खे घुरिजे त बजाए पंहिंजे ॼुंडापट जे जॾहिं चूंडिजी था अचनि त अवाम जे लाइ सोचनि, अवाम ई उन्हनि खे वोट करे ऐं मथे थो आणे त हिननि जो फ़र्ज़ु आहे अवाम जे लाइ घणो कुझु करे सघनि था। सही सिधी सी ॻाल्हि आहे, हे रुगो सिर्फ़ु कुर्सी ते जहिड़ो आहे, आवाम जो हिननि खे परवाह आहे कोन। तव्हां ॾिसो 3 ॾींहंनि में केॾो वॾो नुक़सानु थियो आहे। कराची अंदरि पीपल्स बस साड़ियो वियो ऐं उनखां अलावा महांगाई ते केरु ॻाल्हाइण लाइ तयारु आहे कोन। हे सॼो कुर्सी ते जहिड़ो आहे, ॿियो कुझु बि हिननि खे न खपे। अवाम मरे त भले मरे, एॾी महांगाई आहे, मतिलबु रुपए जो शइ 100 रुपए में थी वियो आहे, उन ते केर बि ॻाल्हाइण लाइ तयारु आहे कोन। नेट 3 ॾींहं बंदि हुई त केतिरो नुक़सानु थियो न पाण खे। साईं अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे सॼो जेको कमु थिए थो इंटरनेट थिए थो, ऑनलाइन सर्विस इंटरनेट ते हले थो ऐं मतिलबु वॾो तबाही थियो आहे। जीअं तव्हां साफ़ी दोस्तनि खे सॼी ख़बर आहे केॾी वॾी तबाही थी आहे। इंटरनेट बंदि, केबल बंदि, यानी कि दुनिया जो जेको बि शइ सभु बंदि करे छॾिया आहिनि। ऐं हिन वक़्तु असीं कराची जी क़दीम वसंदी सचल ॻोठ में मौजूदु आहियूं, जिते 3 ॾींहंनि खां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ जो वाक़ियो पेश आयो आहे। मईशत खे कापारी धकु रसियो आहे। इंटरनेट बंदि थियण खां पोइ शहरी जेके आहिनि परेशान आहिनि। उहे नेट ते जेको उन्हनि जो ऑनलाइन कारोबार हूंदो हुयो उहो उन्हनि जो 3 ॾींहंनि ताईं कारोबार न थियो आहे। अरबे रुपए जो नुक़सानु थियो आहे। अचो त पाण इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था पिया त मईशत खे केतिरो नुक़सानु पहुतो आहे ऐं हुकुमरान खे महांगाईअ तरफ़ उन्हनि जो ध्यानु कोन्हे को। उन्हनि जो ध्यानु सिर्फ़ु हिक ॿिए जी कुर्सी जेका आहे उहा खसण जे पोयां। अचो त उन्हनि शहरनि सां इलाइक़े वासियुनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ॿुधाइजो त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां इमरान ख़ान खे जीअं ई गिरफ़्तार कयो वियो, तव्हां ॾिठो त मुल्क जूं हालतूं किथे वञी पहुतियूं। मईशत असांजी तबाह थी वई, इंटरनेट बंदि हुई। हुकुमराननि खे महांगाई जी का बि कान्हे का, सिर्फ़ु हिक ॿिए जी कुर्सी। सर वॾी ॻाल्हि आहे त 3 ॾींहं इंटरनेट बंदि हुई ऐं सॼो मुल्क मुतासिर हो, पूरो पाकिस्तान। हेॾी भञ ड्राहा, हेॾी जेको आहे सो नाजाइज़ी। ऐं 3 ॾींहं शहीद बेनज़ीर भुट्टो जॾहिं वफ़ात करे वई ऐं शहीद थी वई, तॾहिं बि 3 ॾींहं इंटरनेट बंदि न थी। हे वॾो नाजाइज़ी आहे, हीउ वॾो ज़ुल्म आहे। त इमरान ख़ान जी एॾी वॾी का हैसियत कोन्हे का जो इमरान ख़ान जे करे 3 ॾींहं सॼो मुल्क बंदि, इंटरनेट बंदि, पूरे पाकिस्तान जा इदारा भॻा अथऊं। उन माण्हू खे चवंदा बा हिनखे रिहा करे घर मोकिलियो। हिकिड़ो बि माण्हू गिरफ़्तार न थियो आहे, सभिनी खे छॾे ॾिनऊं। हीअ नाइंसाफ़ी आहे, हीउ ॿिटो निज़ाम आहे ऐं हर इदारो पंहिंजो ग़लति इस्तेमालु थो करे। ख़ुदारा ईअं न कयो, मुल्क खे बचायो, पाकिस्तान खे बचायो। इहो वॾो ज़ुल्म आहे त माण्हू परेशान आहिनि। पहिरियां ई $8 डॉलर चढ़ी वियो, 3 ॾींहं पूरो पाकिस्तान मुतासिर थियो, नेट बंदि थी, कारोबार बंदि थियो, पर हुकूमत ते को बि असरु कोन्हे को। सिर्फ़ु इमरान ख़ान जे कढ, इमरान ख़ान हुननि जे कढ, आवाम छुटो, पाकिस्तान छुटो ऐं माण्हू जेको आहे परेशान ऐं जेको आहे महांगाई ॾिसो त केतिरी थी वई आहे। महांगाई जी हुकुमरान खे लॻल सर कुझु बि कोन्हे, महांगाई जी गणती कोन्हे। माण्हू कीअं परेशान आहिनि, माण्हू अटे वठण लाइ परेशान आहिनि, खाइण पीअण जे लाइ परेशान आहिनि। हिननि जी इहा वेड़ आहे जेका जारी थी रहे ऐं जारी रहंदी ऐं आख़िर ताईं इहे विढ़ंदा रहंदा। कुर्सी हिकिड़ो वेहंदो, ॿियो छिकींदो, ॿियो खसींदो। इहे न को कामयाबु थींदा, न को गवर्नमेंट कंदी, न को पाकिस्तान हलंदो।
सॼी ज़िंदगी वीचारो पाकिस्तान खे पोइते करे ग़रीब खे परेशान कयूं। हे 3 ॾींहंनि खां वठी नुक़सानु थियो ग़रीब माण्हूअ जो, जेको हर माण्हू ग़रीब जेको मज़ूरी करण वारो हुयो, जेको रोज़ जी ॾियाड़ कमाइण वारो ऐं खाइण वारो हुयो, उन सभु माण्हुनि खे तमामु घणो नुक़सानु खणणो पियो ऐं उन्हनि खे रुपए वारी शइ 5 रुपए में मिली, 5 रुपए शइ वारी 50,000 में मिली। छो त जॾहिं ग़रीब माण्हू जेको मज़ूरी करे थो त उनजो आहे ई रोज़गार मज़ूरी मड़ीअ ते, त उहो खाईंदो किथां। पर हिननि हुकुमराननि खे अलाह साईं सम्झाए, अलाह साईं हिननि खे हिदायत ॾिए, जॾहिं बि कमाए था अचनि या सीटूं खणी था अचनि त पोइ सिर्फ़ु पंहिंजे लाइ था सोचनि, बाक़ी आवाम लाइ का बि सोच कान्हे का। नेट बंदि ही त केतिरो नुक़सानु पहुतो? नेट जेकी बंदि हुई उहो अरबे करोड़े रुपया नुक़सानु थियो ऐं उहो बि जेको आहे असां पाकिस्तान जो ई नुक़सानु थियो ऐं हिनखे जेको आहे सो हर वक़्तु रिलीफ ॾिनो थो वञे इमरान ख़ान खे। ऐं ॿिया जेके बि हुकुमरान अचनि था उन्हनि ते केस ॿिया उनखे वठ पकड़ लॻे थी, त पर हे जॾहिं बि अचे थो त कोर्ट जे थ्रू हिनखे आज़ादी हिकिड़ो आज़ादु कयो थो वञे। ऐं जेको आहे असां पाकिस्तान में जेके बि माण्हू वेठा आहिनि या जेके बि आवाम आहे वीचारो, उहो इहो सोचींदो आहे त इहे हुकुमरान ईंदा असां लाइ कुझु न कुझु सोचींदा, पर हे जॾहिं बि अचनि था त कुझु बि कंहिंजे लाइ कोन था सोचनि, सिर्फ़ु पंहिंजे लाइ था सोचनि पिया ऐं पंहिंजो ई पेट था भरनि पिया। आवाम वीचारो बुख मरे थो, तव्हां पाण ॾिसो था त केॾी महांगा पा ऐं केॾो जेको आहे सो हिन 3 ॾींहंनि में माण्हुनि वीचारनि खे तकलीफ़ आई, जेके बसुनि जे ज़रिए हुजे, किरायनि जे ज़रिए हुजे, उहो कंहिंजी जेब में थो वञे, हिन ग़रीब आवाम जे जेब में थो वञे। हीउ ग़रीब आवाम वीचारो जेको आहे लोड़े थो पियो, हिन लाइ हे ग़रीब आवाम सफ़र थो करे पियो। असां अपील कंदासीं जेके आला अख़्तियारदार आहिनि त हिननि माण्हुनि खे जेको इमरान ख़ान आहे उनखे सख़्तु में सख़्तु सज़ा ॾिनी वञे, त जीअं हिन ग़रीब आवाम जो जेको नुक़सानु आहे उहो 3 ॾींहंनि खां वठी या 4 ॾींहंनि खां वठी जेको थियो आहे उहो उनखे पूरो कयो ॾिनो वञे, या उन्हनि खे रिलीफ ॾिनो वञे ग़रीब माण्हुनि खे। हिन 3 ॾींहंनि में जेका तबाही थी आहे, मुंहिंजे ख़्याल में उनजो तक़ाज़ा ई कोन थो लॻाए सघिजे। ग़रीब माण्हू जेके हुया उहे त तबाह बर्बाद थी विया आहिनि। नेट बंदि हुयो, तव्हां ॾिसो नेट ते दुनिया पई हले, उहा नेट 3-4 ॾींहं बंदि हुई। नेट सां छा असरु थियो आहे माण्हुनि सां। उनखां पोइ इमरान ख़ान खे जंहिं तरीक़े सां पाले अॻिते आंदो अथऊं उन्हनि जे ई ॻाटे फिट थियो आहे। हिननि कहिड़े इदारे खे, कोर कमांडर जे सॼो दफ़्तर तबाह करे छॾियऊं, गवर्नर हाउस तबाह करे छॾियऊं, पेशावर में TV चैनल जी जेका TV रेडियो पाकिस्तान जेको रेडियो TV आहे उहो सॼो साड़े छॾियऊं। हिते कराची में तव्हां ॾिसो त हे जेके हाणे नयूं बसूं आयूं आहिनि उहे साड़े तबाह करे छॾियऊं। हिननि छा बचायो आहे? इमरान ख़ान खे लगाम ॾियणु खपे। अहिड़ी पार्टी पाकिस्तान में न हुजे त बहितर आहे, जंहिं एॾो सारो नुक़सानु कयो आहे। कहिड़ी पार्टी आहे जंहिं अॻु में एॾो नुक़सानु कयो आहे असांजे पाकिस्तान जो? कंहिं बि कोन कयो आहे। पीपल आहिनि, उन्हनि पीपलनि बि कॾहिं अहिड़ो रुख कोन कयो आहे, इदारनि खे कोन तबाह कयो आहे। असां चऊं था सियासत जेका आहे पंहिंजी जॻह ते आहे। सियासत हूंदी आहे मुल्क खे संवारण लाइ। सियासत जो इहो नालो कोन्हे को त पंहिंजे इदारनि खे तबाह कयो, पंहिंजा इदारा कमज़ोर कयो, पंहिंजा माण्हू गुम कयो। 3 ॾींहंनि ताईं नेट बंदि हुई, केतिरो नुक़सानु पहुतो? सर 3 ॾियारा जेका मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे त तक़रीबन कोई 4-4.5 खरब ताईं नुक़सानु थियो आहे, मुंहिंजो अंदाज़ो आहे। बाक़ी थियो मथे हूंदो, छो जो इन नेट ते ई माण्हुनि जो कारोबार कमकार हले पियो न, उहा सॼी तबाही करे छॾी अथऊं। उनखां पोइ गाॾियूं, रोड, रस्ता बंदि, माण्हू जेके मारिया अथऊं उन्हनि माण्हुनि जे लाइ को आहे चवण वारो? केतिरा हिननि क़तल कया आहिनि, केतिरा माण्हू मारिया आहिनि। उहो गाॾी आर्मी जी वञे थी, उते आर्मी जो शीशो भॻो अथऊं। आर्मी जो जवान जेको आहे उहो रतो रत आहे, अखियुनि मां रुॻो अखियुनि मां रत थी वहे पई। इन जे लाइ को लाइ अमल कोन्हे को। ऐं हिन वक़्तु बहरिया ते असांजो थियो मुज़ाहिरो, तव्हां ॾिठो त बहरिया ते फ़ौरन 32-34 FIR थी वियूं ऐं सवनि जी हज़ारनि जी तादाद में माण्हू असांजा गिरफ़्तार थी विया। गेट बि पाण साड़ियो वियो हो ऐं उनजो रिज़ल्ट छा निकितो? असां सिंधियुनि सां वहियल हुयो, घुरूं बि पंहिंजो हक़ पिया असांजे ज़मीननि ते नाहक कब्ज़ा कनि था पिया। ऐं हिन वक़्तु जेको इदारनि ते घिरी पिया आहिनि, जिथे चिड़िया पर न हणंदी आहे, उन्हनि जॻहनि ते उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई कान्हे, को गिरफ़्तार कोन्हे थियो। अच्छा, अचूं था पिया जेकॾहिं इमरान ख़ान जो रिमांड हुयो, ठीकु आहे, जे केस अथसि त उन में खणी करे कोर्ट जे हवाले कयो अथऊं, रिमांड मिलियो आहे। उन रिमांड जे विच में रिमांड काॾे वियो? कंहिं ग़रीब जो ईअं रिमांड वरितलु हुजे हा उनखे ईअं छॾनि हा? उनजो ईअं ज़मानत थिए हा विच में? रिमांड जे विच में रिमांड वरितलु, उहो रिमांड 8 ॾींहं पूरो ई न थियो, उहे कागज़ काॾे विया? उनजे लाइ कानून ई कोन्हे को। फ़ौरन उनखे जेको आहे सो ज़मानतूं मिली वियूं, लाडलो थी वियो ऐं वॾे धाम धूम सां घर पियो वञे। छा मतिलबु त ग़रीबनि लाइ कानून कोन्हे? हिननि जे लाइ बि कानून, हिननि जे लाइ कानून कोन्हे, ग़रीबनि लाइ कानून आहे। एहतजाज सभिनी जो हक़ आहे, इहो बुनियादी हिकु फंडामेंटल राइट आहे। लेकिन उन राइट जो जेको ग़लति इस्तेमालु थिए थो पियो उहो मुहावरा यानी कि अदालत सम्झो या मुहावरा मुल्क जे ख़िलाफ़ु सम्झो, यानी कि ही अमल जेको आहे उहो बहितर कोन हुयो। ही पंहिंजी जुंडापट जे माना तवसुस सां उन जुंडापट में अवाम पीड़िजे पई। हेॾी वॾी महांगाई आहे,
हेॾो वॾो माना जेको वबा असांजे मथां महांगाई जी आई आहे उन ते माण्हुनि जो तवजह कोन्हे, हिन हुकुमराननि जो तवजह कोन्हे। आउं त इहो थो चवां त हिन जेको सॼो अमल थियो आहे उन अमल में असांजो पाकिस्तान जो घटि में घटि 3.4 खरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। इंटरनेट ते असांजे ॿारनि जी तालीम जेका आहे उहा तबाह थी आहे। तव्हांखे ख़बर इहा हुजणु खपे त हीअ जेको असांजो सॼो जेको सिस्टम पियो हले हींअर ऑनलाइन सॼा असांजा क्लासिस हलंदा आहिनि। माना नंढड़ा बचड़ा असांजा पढ़नि था पिया, उन्हनि माना रोई करे घर में वेठा हुआ थिया असांजा ॿार, त असांजी तालीम तबाह थी वई आहे। मुंहिंजो नंढड़ो पुटु आहे, इंटरनेशनल हिकिड़ी UK जी कंपनी आहे, उन में कमु कंदो आहे। उन चयो त असांजे 4 ॾींहंनि खां वठी असांजो सॼो कमु बंदि लॻो पियो आहे। कार्गो सर्विस जेको असांजे सिस्टम असां जेको माण्हुनि खे ॾींदा आहियूं कार्गो वारो, उहो असांजो सॼो बंदि लॻो पियो आहे। माना ही हुकुमरान वञनि कहिड़े पासे था? असीं त इहो चऊं था पिया त ॾिसो असां माना ही एतिजाज जेके थियनि पिया उन्हनि एतिजाजनि जो बुनियादु कोन्हे। ही कुर्सी जो झेड़ो आहे। कुर्सी जे झेड़े में हिननि जी आउं त इहो चवंदुमि त इहा मिलियल जुलियल हिकिड़ी इन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी जेका आहे उहा गठजोड़ आहे। गठजोड़ जे मुताबिक़ अवाम पीड़िजे पई। अवाम जी तमामु वॾो अवाम जो नुक़सानु पियो थिए। हीअ जेके गाॾियूं सड़ियूं आहिनि, जेको हेॾो वॾो थियो आहे, त माना इन जो अज़ालो केरु कंदो? इहो नुक़सानु कंहिंजो आहे? इहो नुक़सानु अवाम जो आहे। इन्हनि हुकुमराननि खे त इन शइ जी परवाह ई कान्हे त हीअ अवाम जो नुक़सानु पियो थिए। ऐं अवाम जेका आहे उहा हिन टाइम हिकु वेलो माण्हू वेठा आहिनि थिया, उन तरफ़ कोई तवजह न आहे। पाण में विड़विड़ा लॻी पई आहे। असीं चऊं था त हीअ असांजी जेका अदालतूं आहिनि उहे अदालतूं कहिड़ो कमु थियूं कनि? इदारा बर्बाद थी विया। इदारनि जी पंहिंजी प्रॉपर जेको हुनजो तवसुस आहे, इदारनि जो जेको तक़दुस आहे उहो पायमाल पियो थिए। यानी कि ही पंहिंजे ॾचनि में माना ही अवाम पीड़िजे पई। ऐं असीं इन्हनि हुकुमराननि खे, इन्हनि जजनि खे, इन्हनि सभिनी यानी कि इदारा जेके आहिनि उन्हनि इदारनि खे चऊं था पिया त पंहिंजे जंहिंजो जेको कमु आहे उहो वञी करे कंहिंजी विंगार वहणु बंदि कयो। ही विंगारूं पियूं हलनि पियूं। असीं इहो इन खे विंगार सम्झंदासीं। कोई कंहिंजी विंगार थो वहे, कोई कंहिंजी विंगार थो वहे पियो। असीं इन खे चऊं था त इहे पंहिंजूं विंगारूं बंदि करे पंहिंजे इदारनि जो जेको तक़दुस आहे उनखे तव्हां पंहिंजो जेको बरक़रार रखंदे। नाज़रीन, इमरान खान जी गिरफ़्तारीअ खां पोइ 3 ॾींहंनि ताईं हिकु तरफ़ नेट बंदि रही त ॿिए तरफ़ वरी पूरो मुल्क जेको आहे उहो जाम रहियो। कारोबार ते तमामु घणो ई असरु पियो। शरपसंदनि सरकारी इमारतुनि सां गॾु कराचीअ में पीपुल्स बस सर्विस, एम्बुलेंस ऐं मोटरसाइकिलनि खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो। अॼु पाण कराची डायरीअ में शहरनि सां तोड़े कारोबारी शख़्सियतुनि सां पाण ॻाल्हि ॿोल कईसूं। उन्हनि जो चवणु आहे त इंटरनेट बंदि थियण करे 80% कारोबार उन्हनि जो मुतासिर थियो आहे। हिकु तरफ़ मुल्क में वधंदड़ महांगाई आहे, महांगाई ते को बि एहतजाज नथो करे, पर अहिड़ो एहतजाज करे अहिड़ो पैगाम ॾिनो पियो वञे जंहिंसां शरपसंदनि खे वधीक हवा मिले थी पई। कराची डायरीअ में अॼु शहरनि सां जेका ॻाल्हि ॿोल कईसूं उन्हनि जो चवणु आहे त सरकारी इमारतुनि खे नुक़सानु पहुचाइणु कहिड़ी जमूरियत आहे। जेकॾहिं इमरान खान खे गिरफ़्तार कयो वियो आहे त अदालतूं आहिनि, अदालतुनि में उन्हनि जा केस हलंदा, पर जेकॾहिं अदालतुनि में केस हलण बावजूद बि जेकॾहिं इमारतूं साड़ियूं वञनि, दुकान साड़िया वञनि, कारोबार जेको आहे उहो ख़तमु कयो वञे, इहा कहिड़ी जमूरियत आहे? हिकु तरफ़ महांगाई आहे त ॿिए तरफ़ वरी अहिड़ा शरपसंद अहिड़े मौक़े जो फ़ाइदो वठंदा आहिनि जंहिंसां सरकारी जेके आहिनि उहे सरकारी जेके इमारतूं आहिनि उन्हनि खे नुक़सानु पहुचे थो। बहरहाल हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अदालतूं आहिनि, आला अदालतूं आहिनि, उन्हनि में उहे केस हलंदड़ आहिनि, पर कंहिं सरकारी इमारतुनि खे नुक़सानु पहुचाइणु, कंहिं गाॾियुनि खे नुक़सानु पहुचाइणु इहो को सुठो अमल न आहे। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी ऐं कैमरामैन कलीम खोखर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।